सल्लि अला सय्यिदना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हानहु व तआला नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ की बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों, अल्लाह साईं जल्ल जलालहु अमन वालहु जा लखे शुक्र लखे एहसान। हे कख मुझे मुर्शिद मिठे जा आहिनि, जेके आबाद थिया त बि मुंहिंजे साईं जे दुआ सां थिया। ऐं इहा बि यकीन ऐं उमेद आहे त इहे कख जेसि ताईं दुनिया जो तंबु आहे तेसि ताईं रहंदा। हिकिड़ा वेंदा ॿिया ईंदा, इहा शइ क़यामत ताईं रहणी आहे। इहा शइ क़यामत ताईं रहणी आहे। जीअं अल्लाह पाक ऐं हुनजो हबीब क़यामत ताईं रहणा आहिनि, तीअं हुन जा आशिक़ ऐं ग़ुलाम बि क़यामत ताईं हुननि जो फैज़ रहणो आहे। हे बि उन्हनि जो फैज़ आहे। मुंहिंजा दोस्तो, हिन फ़क़ीर क़ुरान पाक जी तिलावत अर्ज़ कई आहे, अव्हां खे पेश कई अथनि, जंहिंमें मालिक साईं फरमाए थो, नब्बे इबादी मुंहिंजे बाननि खे ॿुधा, ख़बरदार करेनि, ॿुधाइनि, अन्नी अनल गफूरुर रहीम, मां तमामु गफूर बि आहियां त रहीम बि आहियां। तख़सीस कान्हे, छो त जेके साईं जा आशिक़ ऐं ग़ुलाम आहिनि उम्मत में आया, उन्हनि खे हुकुम आहे त मां उन्हनि जे लाइ तमामु गफूर बि आहियां, बख़्शींदड़ बि आहियां त राहिमीन बि आहियां। दोस्तो, तंहिं ॼाण बि मां अर्ज़ु कयो हो, सैयदना मूसा कलीमुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में पाण हिकिड़े भेरे मजलिस में वाइद फरमाए रहिया हुआ। नबीअनि खे इहो मशीन मिलियल हूंदो आहे, तबलीग जो, तहरीर जो, तकरीर जो ऐं तलकीन जो। पाण तलकीन पे फरमायूं ख़ल्क़ हुजे, जंहिंमें इहो फरमान पियो हले, ए मुस्लमानो जेके मुंहिंजे मथां ईमान आणींदो, मां तव्हां सां वाइदो कयां थो त अल्लाह पाक जल जलालहू सां मिलाए फिटी कंदोसि मां, मिलाए फिटी कंदोसि मां। जंहिंखे नसीब थियो, जंहिंजे वक़्त बढ़ायो, से डुकी वञी पहुता। जेके बदबख्त हुआ उन्हनि खे नसीब न पियो थिए। तन में हिकिड़ो साईं जो हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह जो सौट बि हुयो,
जंहिंजो नालो हो कारून। ॿुधो अथव कारून? हा भाउ, कारून ॿुधो अथव? मिस्कीन हूंदो, तमामु मिस्कीन हूंदो पहिरें ज़माने में। अचे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ कई त साईं, मुंहिंजो सौटु आहे, मां ग़रीब खे का शइ कान्हे, बुखूं थो काटियां, भले दुआ कर त कुझु मुंहिंजो रत पवे मुंहिंजे जिस्म में, तुंहिंजो मौला मूंखे ॾिए कुझु। मां फरमायुसि त चङो दुआ कयां थो तुंहिंजे लाइ। दुआ फरमायाऊंसि, अचे रंग लॻो, ॾिठो ई फ़क़ीर हाजी मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह, ॾिठो हुओ या न हुयो? असांखे ख़बर आहे, असांजे अखियुनि ॾिठो। पहिरीं पहिरीं करे साईं हिते तकरीर मुबारक जे लाइ आया, दावत करे आया, फ़क़ीर वठी आयो। छन हूंदी हुई, पुराणी छन, जंहिंखे जॻह जॻह ते टुंग हूंदा हुआ। जिथे टुंग थी पवंदो हो उते फ़क़ीर रिलियूं रखी छॾींदा हुआ, रिलियूं टंगींदा हुआ। कंहिंखे यादि हुजे, ख़बर हुजे या न हुजे, असांजा त अखियुनि ॾिठा वाक़ियात आहिनि। साईं फरमायोसि, हाजी मोहम्मद हसन, तुंहिंजो हाल मिस्कीनी आहे, दुआ कयां थो तोखे एतिरो कुझु थींदो जो तुंहिंजे खाइण खां वधीक थींदो। ऐं दुनिया शाहिद आहे त हज़रत हाजी मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह खे एतिरो कुझु मालिक ॾिनो जो दुनिया हैरान थी वई। इहा कुल दुआ जो नतीजो थींदो आहे। तीअं हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं दुआ फरमाई कारून खे, अचे वक़्तु लॻो, अचे वक़्तु लॻो। घोड़ा, बहेड़ा, उठ, रिढूं, माल, मिल्कियत, एतिरो कुझु जो जो संभाले न पियो सघे। अचे पैसा थिया, अचे पैसा थिया। तव्हां त दुनिया शाहिद आहे, तव्हां बि ॿुधो हूंदो त 40 कोठियूं खज़ाने जूं भरिजी वियूं, 40 कोठियूं खज़ाने जूं भरिजी वयूं। पोइ मथे हुकुम कयो सैयदना मूसा कलीमुल्लाह खे त ए मूसा कलीमुल्लाह, तो त दुआ फरमाई, तुंहिंजे दुआ सां हिनखे हेॾो रंग लॻो, हेतिरी माल मिल्कियत थी अथसि, हाणे हिनखे हुकुम कर त ज़कात ॾिए, ज़कात ॾिए। अब ॾुखी लॻंदी आहे कि न सहजी लॻंदी अथव? ॾिए मालिक। माण्हू चवंदा आहिनि न, अबा हे मुंहिंजे पघर जो मुंहिंजे पघर जी हे छा कंदो आहे? अरे तुंहिंजो पघर हुजे, महिरबानी न करे काॾो तुंहिंजो पघर वहे। इन ई पघर वहण वारी जाइ ते रुगो बुल्ट फिटी करे ईंदव, ते रुगो इहे अखियूं माटींदो वथे। माल मालिक जो आहे, तुंहिंजो न आहे। पर जेका हुकुम आहे, हुकुम जी बजावरी कयो। हुनखे का परवाह कान्हे। तव्हां लख लुटायो, ख़ैरातूं ॾियो, ज़कातूं ॾियो, पर जेकॾहिं बजावरी नथा कयो त तव्हांजी का शइ क़बूल न आहे। पोइ जॾहिं मथो हुकुम आयो, सैयदना मूसा कलीमुल्लाह भरियल मजलिस में पाण फरमायूंसि त कारून, मुंहिंजो सौटु आहे, तोखे अलाह पाक हिन मिस्कीन जे दुआ सां, हुकुम सां तोखे एतिरो माल ॾिनो आहे जो तुंहिंजे खाइण खां, तुंहिंजे सोचण खां, तुंहिंजे सम्झण खां वधीक आहे। हाणे मालिक हुकुम थो करे त 40 पती ज़कात में ॾे। 40 पती जॾहिं ॿुधाईसि त तोता उॾामी, हा 40 कोठियूं खज़ाने मां हिकिड़ी सॼी ईअं ॾेई छॾियां था। साईं इहो त ॾाढो ॾुखियो आहे।
ॾुखियो सम्झे सुठो सम्झे ॼणो थी ॼणो थी चए त साईं मां सोचां मूंखे कुझु मोहलत ॾे चङो मोहलत आहे तोखे मालिक जो हुकुम आहे बजावरी कर फ़ाइदो पवंदी न त फ़ाइदो न पवंदो हिन वॾी कोशिशि कई त हाणे कीअं मां जान छॾायां हेतिरा उठ घोड़ा बकरियूं उन्हनि जो 40 हिसो बि ॾियां 40 कोठियूं खज़ाने जूं उन्हनि बि हिकिड़ी खज़ाने जी सॼी ॾेई छॾियां ॾाढी ॾुखी लॻी पोइ हिन
नबी हो, तमामु जली ऐं जलाली हो, सख़्त में सख़्त। सैयदना मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम वटि जॾहिं अलाह साईं मोकिलियो मलकल मौत खे, वञी मुंहिंजे कलीम जो रूह कब्ज़ करे आ। पोइ जॾहिं अचे अर्ज़ु कयसि, पुछियसि त केरु आहे? चयोमांसि मलकल मौत आया। छो आयो आहे? चइसि तुंहिंजो रूह कब्ज़ करणु आयो आहियां। त छॾे ठका जो थप कढाए त तारो ॿाहिरि, रूह कब्ज़ करणु आयो आहे। भई ॾिसां कीअं थो रूह कब्ज़ करे। मलकल मौत वो तारो मुबारक हथ में खणी मालिक जे दरबार में अची, साईं तो अहिड़े जवान में मोकिलिया, हाणे मुंहिंजो अखि जो तारो कढी विधो अथई। साईं जे अहिड़ो हो त मूंखे छो मोकिली? अहिड़ो जलाली मुड़िसो। पोइ मथां वही जिब्रील वरी नाज़िल फरमायो त वञी मुंहिंजे कलीम खे चओ त जेकॾहिं तोखे दुनिया जी मोहबत आहे ऐं रहण जी इरादो थी त मां तोखे मुख़्तियार छॾियां थो। गाबे जे मथां पुठीअ ते हथ फेरा, जेतिरा वार तुंहिंजे हथ मुबारक जे हेठि हूंदा एतिरा 100 वरिय तुंहिंजी मां वधाए छॾींदुसि। बाक़ी हे मुंहिंजो मलकल मौत जी तूं छो हिनखे तकलीफ़ ॾिनी थी? अचे अर्ज़ु कयईं त साईं पोइ हिन मूंखे तकड़ में छो अचे? मूंखे अहिड़ो चयो, आराम सां मूंखां वठे हाल, मां तो वटि न अचां ॿियो कंहिं वटि वेंदुसि? मां त हाज़िर आहियां मुंहिंजा मालिक, तोसां मुंहिंजो मेराप थिए, विसाल थिए, ॿियो छा खपे मूंखे? बड़ी लंबी ॻाल्हि आहे। पोइ तॾहिं दोस्तो माईअ उथी बि ऐलान कयो त सैयदना मूसा कलीमुल्लाह सॼो ॾकी वियो, सॼो जिस्म मुबारक हितां खां वठी पेर ताईं ॻाढ़ो लाल थी वियुसि। एॾो जलाल आहे। पाण लही बीठो हेठि स्टेज तां, बसि अबा मुबारक लाहे रुमाल हो या कुझु उछले ऐं दुआ कई, मुंहिंजा मौला जेकॾहिं तुंहिंजे दरबार अक़दस में मुंहिंजी दरे भर जी इज़त आहे त मूंखे इन माए औरत खां सबक़ कराइण ॾे मूंखे, जीअं दुनिया इबरत वठे ऐं दुनिया ॾिसे त मां नऊज़ बिल्लाह ज़ानी आहियां या हीअ औरत कूड़ थी हणे। मुंहिंजो इंतज़ाम पूरो कर। दुनिया छा चवंदो? जॾहिं दुआ घुरे त ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त वण बि कबी विया, वण बि कबी विया। माई चाबीअ हेठि गोॾा वञी खुटा, मथो वही जिब्राइल आयो, अचे फरमाएसि त तोखे इजाज़त आहे, तोखे जेकी वणे सो ॻाल्हाए, पुछा करेसि। त पाण हेठि लही अचे माई खे साम्हूं बि जॾहिं ॾिठईसि त वरी वञी किरी हेठि। अलाह पनाह ॾे, अलाह साईं पनाह ॾे। हक़ल करे चयसि त ओ बदबख़्त औरत, मां तोखां पुछां थो त मां तोसां ज़ना कई आहे न, पर अॼु तुंहिंजी ज़बान बंदि, तुंहिंजे पेट में जेको ॿार थी इहो तोसां ॻाल्हाईंदो तो देख जो ॾिठो आहे। इहो कंहिंजो नुतफ़ो आहे? दोस्तो दुनिया में 4 नंढड़ा ॿार आहिनि जन ॻाल्हायो आहे, 2 पेट वारा, 2 नंढड़ा मासूम ॿार जेके निकितल पेट खां ॿाहिरि। सैयदना ईसा अलैहिस्सलाम पेट खां ॿाहिरि निकितल हो जो ॻाल्हाए, पिघूड़ो में हो। ॿियो हिकिड़ो मर्द ई औरत
ही सरदार दो जहां जे वक्त में उन सां बि नंढड़े ॿार पेट में ॻाल्हायो पाण फरमायो साईं तूं आहे तुंहिंजी सची शायदी ॼाण त मां सचो हक़ी नबी आहियां त मां तुंहिंजे कलमो भरींदुसि पाण फरमायोसि मां नथो चवां पंहिंजे पेट जे ॿार ॾे कॾु ॾे कन ॾिनई त ॿार अंदरि पियो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माई ठक मुस्लमान थी पई माई जो ज़बान जॾहिं बंदि थी उथारे उथी दी उथारे बीहारे चई त तुंहिंजी ज़बान बंदि हाणे कॾु ॾे पंहिंजे पेट वारे ॿार खे त छा थो चवे कसम ॾेई पुछईं जंहिं ख़ल्क़ो आहे तोखे तुंहिंजी माउ जे पेट में तोखे उन वाहिदुल क़हार जो कसम थी सची कर त तूं कहिड़े माण्हू जो नुतफ़ो आहे जेको हिन माई जे पेट में पियो आहे माई जी ज़बान बंदि अब थोड़ो ख्याल आहे माई जी ज़बान बंदि थी वई अंदरों पेट तो ॿार ॻाल्हायो कलमो पढ़ियईं सैयदना मूसा कलीमुल्लाह पोइ चई साईं मां नुतफ़ो आहियां कारूड जो हिन मां सां मोहकारो कयो आहे हमेशह कंदो रहंदो हो मां उन मां पैदा थियो आहियां अल्लाह अकबर जॾहिं कारू न ॿुधो त मुंहिंजे मथां बीहजी वई ॿार मुंहिंजी शादी हुजे डुकी अचे हज़रत सैयदना कलीमुल्लाह जे दरवाज़े हिन ते पेरनि मुबारकनि ते किरियो चए साईं मां खां ग़लती थी आहे अलाह जे वास्ते जंहिंखे तूं मञे थो उन जे सदके मूंखे माफ़ी मां फरमायोसि त अलाह जे रसूल जा दुश्मन तोखे माफ़ी ॾियां सवाल ई पैदा नथो थिए मालिक तूं हाणे मुंहिंजो फ़ैसिलो कर वरी मथां जिब्रील आयो जो मूसा कलीमुल्लाह अॼु मां तोखे ज़मीन तुंहिंजे हुक्म में थी ॾियां ज़मीन खे जेकी तूं हुकुम कंदे उहे कंदी ज़मीन तुंहिंजे हुक्म में आहे जॾहिं इहो थियो त ॾिठई हाणे मुंहिंजो साह वियो वरी पेरनि ते किरियुसि चए साईं मूंखां ग़लती थी आहे ख़ुदा जे वास्ते माफ़ कर तोखे माफ़ बिल्कुलु न कंदुसि हुकुम कयसि त ज़मीन वठ ताईं उहो हेठि ताईं पिञनि ताईं हेठि अंदरि सुक थी सम्झई त सिर वियो वरी ॿीहर इलाज कई ए मूसा कलीमुल्लाह सौट न आहीं मांखां ग़लती थी आहे मूंखे माफ़ी पई तोखे माफ़ी न ॾींदुसि जलाली मुड़िसो वॾो वठ ज़मीन वठ त गोॾनि खां मथे चढ़ी वरी इराद कई अबा तूं पाण पंहिंजे हियाम ते हथ रख जॾहिं अहिड़ा पवन ॻिचीअ में ज़ंजीर त छा हसर थींदो हशर थींदो न थींदो अलाह पनाह ॾे अॼु वक़्ती सूबेदार ऐं वक़्ती पुलिस अचे थी पहुचे त भई हमराहनि खे लिकण लाइ जायूं हे त सरकार जी पकड़ ई ज़मीन वठ हेसि ताईं अचे वियो छा कंदा आहियो चैन वॾा इलाज जैसे माफ़ी उन अल्लाह जे नाले ते माफ़ी मां सभु ॾियां थो सभु तुंहिंजे नाले ते क़ुर्बान थो कयां पैसा बि सभु तुंहिंजा टपड़ बि तुंहिंजा मुंहिंजी तौबा मूंखे माफ़ी ॾे पाण फरमाए त न खपे हाणे तुंहिंजी का शइ वठ ज़मीन ओ हिते बुबे ताईं अचे हिते ॾाढा इलाज थी अबा उहा त उनखे ख़बर जॾहिं अहिड़ी पकड़ थिए त पोइ छा थो हशर थिए वॾा इलाज थी असुल मुड़ुस जी दिलि न पीसी पसेज न आयुसि
वठ ज़मीन वठ तो ओहे ते हलियो तूं पछाड़ी इशारनि सां हथनि सां एॾा इलाज कई जो पत्थर बि पाणी थी पवनि वठ ज़मीन वठ त इहो दुनिया ग़रक़ थी वियो अंदरि वरी हुकुम कयसि त जेके माल मिल्कियत अथसि वठ ज़मीन हिननि खे बि घुरा हिकु हिकु करे सभु घुराए मथां रखी ते वठ ज़मीन गिर चारई कोठियूं बि वयूं त जेका माल मिल्कियत उठ बहिड़ा घोड़ा सभु उहे बि ग़रक़ थिया जॾहिं ग़रक़ थी विया त मथां जिब्राईल अलैहिस्सलाम ॾोरापो खणी आयुसि त हे मूसा कलीम जेॾा इलाज तोखे कारून कया आहिनि जे मूंखे इलाज करे हथ मां छॾे ॾियां मूंखे जे एॾा इलाज करे हथ मां छॾे ॾियां तूं जलाली मुड़ुस त अदा मालिक जेॾो महिरबान दुनिया में ॿी का शइ न थींदी अब अम्मा खे ताक़त न आहे सरकार दो आलम अलैहिस्सलाम खां मालिक वधीक महिरबान आहे ॿी हिकिड़ी तोखे थोरी ॻाल्हि ॿुधाइण खां मां दुआ वठंदुसि पंहिंजी जाइ वठंदुसि सैयदना हज़रत बायज़ीद बुस्तामी ॿुधो अथव हज़रत महमूद सुभानी जो ॾाढो मुर्शिद आहे पाण पे तकरीर न पे फरमायो मक्के शरीफ जे शहर मुबारक में तवाफ पे कयो काबतुल्लाह शरीफ अदा अल्लाह जे बाननि सां सभु शइ ॻाल्हाईंदी आहे जीअं कुतनि बि त ॻाल्हायो हो न साईं सां गोहनि बि त ॻाल्हायो हो न मोल हरिणी बि त ॻाल्हायो हो न साईं सां सभु शइ ॻाल्हाईंदी आहे की साईं जे ग़ुलामनि सां बि सभु शइ ॻाल्हाईंदी आहे सभु शइ ॻाल्हाईंदी आहे वलीअनि कामलनि सां बि सभु शइ ॻाल्हाईंदी आहे इहो असांखे तजुर्बो आहे साईं जे आशिक़नि सां बि ॻाल्हाईंदी आहे हर का शइ जानवर हुजनि पत्थर हुजनि छा बि हुजे मां जे इहे मिसाल वेही ॾियां त सॼी राति गुज़री वेंदी हज़रत सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह तवाफ पिया फरमाइनि काबतुल्लाह शरीफ के अंदरि हलंदे ॿिए चकर में या टे चकर में मथां आवाज़ आयो त ओ फिलाणा निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां हो करे लपेट ना लपेट जीअं असां सिंधी में छा चवंदा आहियूं जेको अड़पवत हूंदी आहे त सॾु करे ओ फिलाणा त चवंदा आहिनि फोट अब इहे चवंदा आहियो ॻाल्हायो न ओ फिलाणा तेरे सिधा न हूंदसि चवंदो फोट पर जेकॾहिं तेरे सिधा हूंदसि चवंदो जीव साईं बि करे पियो तवाफ मुबारक त हलंदे आवाज़ आयुसि हिकिड़े हंधि मथां मालिक साईं पाण पियो फरमाए हकल करे पियो चवे थो ओ फिलाणा पुट फिलाणे जा निकिरी वञ लपेक लाल पेक तोखे मां लाल पेक थो चवां फोट तुंहिंजे लाइ निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां त हज़रत सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह गोॾा वञी खुॾसि हेठि उहो त उन खे ख़बर न अदा जेके शहंशाह पाण चवे त निकिर मुंहिंजे घर मां निकिर बायज़ीद बुस्तामी रज़ियल्लाहु तआला अन्हु जा गोॾा खुटी विया चई त अलाए कहिड़ो बदबख़्त आहे जो मालिक पाण जो हुकुम करे त निकिर लाल पेक फोट निकिर बसि करे वेही रहियो वेही ॾिठई केरु आहे अहिड़ो माण्हू जेको चए थो त लाल पेक भागा बदबख़्त निकिर मुंहिंजे घर मां घड़ी न गुज़री त हिकिड़ो शख़्स
ॾिठई त हाउ वेही पिचीअ में कपिड़ो अथसि हले थो पियो इएं पिया था ॻोढ़ा बहन सावण मींहं वांगे गल पई थी पवेसि वरी 3 चकर में आयो त बि मथां हुकुम थियुसि ओ फलाणे पुट फलाणे जा निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां हो करेसि लबैक ला लबैक अरबी में ला लबैक माना फौत असांजे छोकिरे हिकिड़ो शेर चयो आहे उहो बि अर्ज़ु करे छॾियां साईं खे सम्झ ॿुधायो आहे उन में फौत तेॾी मेरे वास्ते कोड़े फौत तेॾी मेरे वास्ते कोड़े असां जी जोगे त कोन्हे से जी जेके जी तलबिन उहे असां त फोट किते बि सिकने से जी मैं साईं कर सदा ते तू कर ते फोट आखी ठर वेंदे क्या गोशे हाम दे जी तू महबूब खथूरी भरचल मैं विच छट बदबू दी आंदी जी मैं त साईं कर सॾ करां तू त फोट करें ठर वेंदे गोशे हाम दे जी अॻिते चई हे ए फोट तू मेरे वास्ते घोल घटा सॼे जहान को जो है लज़त कोन मकान दे जी हाणे महबूब चवे हो करे महबूब बिलेस आवाज़ फोट हो ठरे को आशिक़ सैयदना हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे जॾहिं तकलीफ़ आई इम्तिहान आयो हो सॼो जिस्म मुबारक ॻरी पियो हो कीअं खाई आहे मांस करे खाई आहे सब्र अयूब जो मशहूरु आहे न अलैहिस्सलाम जो पोइ जॾहिं सेहतमंद थियो जिब्राईल अलैहिस्सलाम खे पुछो कि साईं कोई ख़बर जेका तुंहिंजे मथां हीअ गुज़री तो उन में छा महसूस कयो कि मूंखे कसम आहे उन जी ज़ात पाक जो जॾहिं मूंखे तकलीफ़ हूंदी हुई ऐं साईं मथो मूंखे अचे पुछंदो हो त हे अयूब तुंहिंजो हाल छा आहे त मां ठरी वेंदो हुउसि मुंहिंजो गोशो गोशो ठरी वेंदो हुउसि अहिड़ी लज़त मूंखे दुनिया में कॾहिं बि न आई जेका महबूब पुछंदो हो त दोस्तो जॾहिं मथो आवाज़ आयो हुनखे त निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां मलूणा तूं निकिरी वञ मूंखे तुंहिंजी लबैक न खपे हो करे लबैक जे फौट इचीअ में ॻाढ़ो कयूं हलंदो नेठि हज़रत बायज़ीद बुस्तामी रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी वञी मां को हथ विधुसि तुंहिंजो नालो फलाणो आहे हेठि गाटा हलनि पिया नेड़ हलनि पिया गाटो हेठि चए हा साईं मुंहिंजो नालो इहो ई आहे चए पोइ तूं आवाज़ तूं बि ॿुधे थो या मां थो ॿुधां चइसि मां ॿुधां थो मथां हुकुम थो अचे निकिर ॿाहिरि निकिर काॾे वञा दर ॾसे त मां उन वञा न ॿियो दर ई कोन्हे काॾे वेंदुसि मां हितां जो वञा त काॾे वञा ॿारे जीआरे जेकी वड़ेसि करे वेंदुसि कोन चौथो चकर हयईं पंजो चकर हयईं वरी मथो आवाज़ आयोसि ओ फलाणा पुट फलाणे जा वञ मां तोखे माफ़ कयो क़बूल कयो वञ मां क़बूल कयो तोखे हुनर न ॾिठो मां ॿियो का शइ न ॾिठी मां त छा आहे तो में पर मां तोखे क़बूल कयो दोस्तो तॾहिं त भिटाई साईं बि चयो आहे त छा खाऊं वञी छो ॿेली बीहे ॿियनि जो वठ किंजक करी मजी जग जो वाली जो अरे सौखो हूंदी सो जंहिंजो इश्क अलाह सां मालिक साईं सां लहो त लाहे त ॾिसे रखो लॻाए त ॾिसे न लम खे हिकु भेरो सॾे त 10 भेरा जी मालिक फरमाईंदो आहे न ॾिसंदो आहे त हे गुनहगार आहे न ॾिसंदो आहे त हे इबदार आहे पर हुनखे ओ ही अंदर वारी
मोहब्बत खपे सिर्फ़ इहा हुजे। अलाह से तव्हांखे नसीब करे असांखे बि। ॿियो दोस्तो असांजो त हाल कोन्हे पुटु, पर मिड़ई उमेद महबूब में हुनजे अलाह पाक में हुनजे महबूब में मुर्शिद करीम में यकीन आहे त न छॾींदा। जहिड़ा आहियूं तहिड़ा त बि हुननि जे दामन सां लॻियल आहियूं। एतिरे चवण खां पोइ मां दुआ जो कयां थो सॼी जमायत खे ख़ुदावंद करीम तव्हांजो अचणु क़बूल फरमाईंदो, वेहणु तव्हांजो क़बूल फरमाईंदो। अलाह साईं ताहिर फ़क़ीर जे पुटड़े खे ख़ुशि रखंदो। अलाह साईं छोकिरे जो छा नालो आहे जो असांजे मोहम्मद हसन जो? हा, नूर अहमद खे बि ख़ुदा हिदायत कंदो, असांखे बि हिदायत कंदो। असां ख़ुदा खे ॾिसी अर्ज़ु कयो आहे केतिरा भेरा मुंहिंजा मौला इहो ॾींहुं न विसामे। शैतान वॾी कोशिशि कई आहे हे इहो ॾींहुं विसामे, हे जेको हिते साईं जो ॾींहुं पायल आहे इहो विसामे। ख़ुदावंद करीम शैतान खे नाकाम कंदो। ख़ुदा हिनखे बि तौफ़ीक़ ॾींदो, तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾींदो। सौ रस्तो मिलंदो वठंदव न, मूंखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो जे तव्हांखे तकलीफ़ अचे त मां लिखी ॾियां। पर जेकर छॾे वेंदो अदा त मालिक बेपरवाह कंहिंजी कान कान्हे का। अलाह साईं खे कंहिंजी परवाह कान्हे। तूं सैयद आहे त छा आहे, जे वॾेरो आहे त छा आहे, जे तूं ॾाढो मुड़ुस आहे त छा आहे, का शइ कान्हे, का शइ न आहे। हा, पर जेकर हुन सां तुंहिंजो इत्तेफ़ाक़ इतिहाद पंहिंजे मालिक सां थी, मूंखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो त दुनिया सॼी हिकिड़े पासे थी वञे तव्हांजी तरी पटे न सघंदो। अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु बाबा वल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ सब्ज़ गुंबद वाले आका ये मकबूल दुआ करना जब वक्त नजर आए, दीदार अता करना। ऐ सब्ज़ गुंबद वाले आका ये मकबूल दुआ करना जब वक्त नजर आए, दीदार अता करना। ऐ नूर खुदा आकर आंखों में समा जाना। ऐ नूर खुदा आकर आंखों में समा जाना। या दर पे बुला लेना या तो ख्वाब में आ जाना। ऐ सब्ज़ गुंबद वाले आका ये मकबूल दुआ करना जब वक्त नज़र आए, दीदार अता करना, दीदार अता करना।
कि महबूब इलाही दा कोई न हसी देखा, कि साया भी नहीं जिसका, साया भी नहीं जिसका, अल्लाह ने साए को चाहा न जुदा करना, जब वक्त नजर आए दीदार अता करना, दीदार अता करना। ऐ सब्ज़ गुंबद वाले आकाए मकबूल दुआ करना, जब वक्त नजर आए दीदार अता करना, दीदार अता करना। जब कब्र अंधेरी में घबराऊं मैं तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह। जब कब्र अंधेरी में जब घबराऊं मैं तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह। कि लहद को मेरी रोशन लिल्लाह करा जाना, जब वक्त नजर आए दीदार अता करना, जब वक्त नजर आए दीदार अता करना। ऐ सब्ज़ गुंबद वाले आका मकबूल दुआ करना। चेहरे से दिया पाई इन चांद सितारों ने, इस दर्द से शफा पाई दुख दर्द के मारों ने, दुख दर्द के मारों ने। आता है इन्हें साबिर हर दुख की दवा करना, जब वक्त नजर आए दीदार अता करना, दीदार अता करना। सुभान अल्लाह। हे फ़कीर हकीम हो, वाह दुआ बि कंदो आहे, दवा बि ॾींदो आहे। बीहो न ॾेई वेहंदो जेको उन्हीअ खे ॾींदो, जेको बीठो हूंदो उन्हीअ खे न ॾींदो। हा अच्छा त तूं बीठो आहीं, तोखे कोन ॾींदुसि। हाणे फ़कीर ग़ुलाम मशहूरी उन्हीअ खे अर्ज़ाद महिरबानी करे अची गज़ल पढ़े। इहो आहे छा नंढड़ो करे थी हुते कोन पियो वारा रहां तूं वेसे न। हाँ हाँ क्या ही नाला असद जैसे असदुल्ला तलकू तव्हांजे यहाँ गज़ल पढ़ंदो मैं भी गवाई क्या अधु डोकड़ खे सही है मैं गाया सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोना साईं तशरीफ़ फरमा थी रहिया आहिनि जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि खे अर्ज़ाद महिरबानी करे जल्दी अंदरि अचनि।
नारे तकबीर, नारे रिसालत, भेज मशहूर नारा साईं। सुभान अल्लाह। फकीर जा कयो बाबा, हलंदे केर बि न मिले, महिरबानी करे साईं वेहनि पोइ भली ज़ियारत। नाज़ मंझारूं निकिरी जॾहिं पिरी मुंहिंजा कनि था पंध, भूपिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंध, मूंखे साईंअ जो सुगंध मुंहिंजा मुर्शिद सभ खां सुहिणा। अल्लाह चनो जिनाए मन सरहो थिए, पसामा पर कहीं जतन संधी जुए, गोली थिया गुलबोए जे सुञाणा साथ धणी। काफ़ी वक़्त खां पोइ, घणे अरसे खां पोइ हिन अंगण जी सदा पूरी थी, इल्तिजा हिन एरिया जी, हिन सरज़मीन जी पूरी थी। अल्लाह तव्हां ई असां जूं अखियूं ठारियूं, असांखे ज़ियारत जो शर्फ़ नसीब थियो। जेके दोस्त हज़रात ॿार आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जल्दी अंदरि अचनि ऐं अची ज़ियारत खां मुशर्रफ़ थियनि। ऐं हाफ़िज़ साहिब जन खां अॻु में साईं जन दुआ जा लफ़्ज़ फरमाईंदा, इन करे महिरबानी करे जलसे में अची सभई हाज़ुर थियनि। नंढड़ो फ़क़ीर अची गज़ल पढ़े। हिन दात सां सब दिल बर वटे, हिन दात सां सब दिल बर वटे, मेहमान मोहम्मद थी दुआ, मुंहिंजो मिठड़ो मशहूरिन वारो साईं, मुंहिंजो मिठड़ो मशहूरिन वारो साईं, अदा अंगण गरीब जी दुआ, अदा अंगण गरीब जी दुआ। हो महबूब त मेहर नज़र को झड़िया, हो इदात खुदाई खजाना खड़िया, हो महबूब त मेहर नज़र को झड़िया, इदात खुदाई खजाना खड़ी।
पंहिंजा रहमत सां अध झट पट झोल भरींदो आहे अध झट पट झोल भरींदो आहे हिन दावत सां हब दिल बर वटि महिमान मोहम्मद थींदो आहे मुंहिंजो मिठड़ो मशहूर रिन वारो साईं अध अंगण घरी बजईंदो आहे वो इहा नेमत रहमत यार खपे और वो दिल पर जो दीदार खपे वो इहा नेमत रहमत यार खपे रुगो दिल पर जो दीदार खपे सिकवार सभई सरदार सचो सिकवार सभई सरदार सचो अची आजिड़ा तो अदीदो आ अची आजिड़ा तो अदीदो आ हिन दावत सां हब दिल बर वटि महिमान मोहम्मद थींदो आहे मुंहिंजो मिठड़ो मशहूर रिन वारो साईं अध अंगण घरी बजईंदो आहे हो सनकान जॾहिं सॾड़ा थो करे पिरी पहुचे थो अची पीर तरहे हो सनकान जॾहिं सॾड़ा थो करे पिरी पहुचे थो अची पीर तरे तोड़े मिठड़ो पाक मदीने आ तोड़े मिठड़ो पाक मदीने आ तब सद में सॾड़ा ॾींदो आ हिन दावत सां हब दिल बर वटि महिमान मोहम्मद थींदो आ मुंहिंजो मिठड़ो मशहूर दिल वारो साईं अध अंगण घरी बजईंदो आहे ओ थी वञे मत वाह नसीब आहे आया हज़रत पाक हबीब आहे ओ थी वञे मत वाह नसीब आहे आया हज़रत पाक हबीब आहे धणी बाश्त थी कुर्बान कदम धणी बाश्त थी कुर्बान कदम पंज चपड़नि सां चुमींदो आहे चंड के खणी चिमकार करी नहीं दिल बर जे दीदार जो मट तुझी सारी जमा रिज रोशनी आ महबूब जहिक नवार जो मट महबूब जहिक नवार जो मट किताब था फिर किताब था ना हवाई पैसे जा पड़े सयाने हाफ़िज़ अब्दुल गनी खे वारो ॾियुसि उन खां पोइ साइन खे अर्ज़ु कंदुसि पोइ बाक़ी गज़ल आई साईं हाफ़िज़ अकबर असां सॼी राति कसम कयो त असुर कोन सुम्हंदासीं साईं हाफ़िज़ अब्दुल गनी साहब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
जे वास्ते दिलबर अल्लाह जे वास्ते दिलबर वेठो भली ना पर एड़ी बिथी न कर खुदा जे वास्ते दिलबर अल्लाह जे वास्ते दिलबर सजन वेठो भली ना पर एड़ी बिथी न कर खुदा जे वास्ते दिलबर घुर्जे ज़रूर घुर्जे तुंहिंजी सजण इनायत घुर्जे ज़रूर घुर्जे तुंहिंजी सजण इनायत परवाह नाहे लोक जी साईं परवाह नाहे लोक जी इहा छा कंदी किर किर खुदा जे वास्ते दिलबर अल्लाह जे वास्ते दिलबर वेठो भली ना पर एड़ी बिथी न कर खुदा जे वास्ते दिलबर अल्लाह जे वास्ते दिलबर मुझे तेरा अगर जे मजबूर थी बनी तू मुझे तेरा अगर जे मजबूर थी बनी तू मन मुझे आंध मांध जी मन मुझे आंध मांध जी वो तो खे पवे खबर खुदा